अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां तो सभी दोस्त ठीक ठाक ऐं ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सिर दौलाब ड्रामे जे बारे में, त उन जी एपिसोड केॾी महिल हलायो वेंदो यूट्यूब चैनल ते। दोस्तों वीडियो खे आख़िर तक ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचींदी रहे ऐं तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, अचो त ही कहाणी मुकमिल ॿुधूं। तो दौलाब ड्रामे जी ॿियो स्पेल कल्ह मुकमिल थी चुको आहे, ॾाढी तेज़ी सां ॿियो स्पेल मुकमिल थी चुको आहे। तो हाणे तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी इहा आहे त दौलाब ड्रामे जी एपिसोड 10 अक्टूबर ते हलायो वेंदो सिंध टीवी ते। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं तमामु ज़बरदस्त अदाकार। तो सिंध टीवी में तमामु ज़बरदस्त ड्रामो इन्ही खे कयो वेंदो। तो दौलाब ड्रामे जी ॿियो स्पेल कंप्लीट न थियो हो, उन जे करे दौलाब ड्रामे खे मथे टाइम ॾिनो। दौलाब ड्रामे जी कल्ह स्पेल ॿियो मुकमिल थी चुको आहे। जी पहिरियां ॿियो स्पेल रहियल हो, उन जे करे दौलाब ड्रामे जी एपिसोड खे टाइम न ॾिनो वियो। हाणे जॾहिं बि दौलाब ड्रामे जी ॿियो स्पेल मुकमिल थी चुको आहे, त उन्हनि एपिसोड जी टाइम ॾेई छॾी त 10 तारीख़ ते दौलाब ड्रामे खे हलायो वेंदो। तो असां तव्हांखे चयो हो त इंशाल्लाह इन जी अॻु महीने अंदरि तव्हांजी एपिसोड अची वेंदी। तो ही ज़हर ज़िंदगी, तकरार ऐं पत्थर दिल ड्रामे खां बि ही ज़बरदस्त ड्रामो आहे। तव्हां ॾिसंदव त इंशाल्लाह तव्हांखे ज़बरदस्त ड्रामो लॻंदो। अगरि तव्हांखे ही ड्रामो सुठो लॻे त कमेंट में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं दोस्तों थी सघे त हिन वीडियो खे काफ़ी दोस्तनि ते शेयर कजो, जीअं काफ़ी दोस्तनि खे ख़बर पइजी वञे त दौलाब ड्रामे जी एपिसोड 10 तारीख़ ते हलायो वेंदो सिंध टीवी ते। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा, ख़ुदा हाफ़िज़।